नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंजोरो लॻ ॻोठ दीवान वरी रावण में चना बिरादरी जा 2 मासूम ॿारड़ा 3 साला असद ऐं 5 साला बीबल चना पुराणे पाणी खूह में किरी पिया आहिनि, जंहिंखे बचाइण लाइ पोतल 35 साला मां भावन चना ज़ाल सावण चना पिणु खूह में किरी पई आहे। खूह जी छिप किरण सां 2 ॿारड़ा किरी फोथी। मजमूई तौर ते फोतियुनि जो अंग वधी टे थी वियो। लाश खूह मां कढण बाद ज़रूरी कार्रवाइनि लाइ तालका अस्पताल आंदा पिया वञनि। मिलियल ॼाण मूजिबि 3 ॿार रांदि कंदे खूह में किरिया हुआ, जंहिं मां हिक खे ज़िंदा बचायो वियो ऐं 2 फोथी आहिनि। जॾहिं त पंहिंजे बचनि खे बचाईंदे माउ बि पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हाराए वेठी आहे। वाक़े बाद ॻोठ में ॾुख वारो माहौल छांइजी वियो। हर अख ॾुख में आली आहे। सिंजोरो पुलिस दीवान ॻोठ पहुची खूह मां लाश कढराया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।